सदा बाबा अॼु असां सिंधीअ जो सबक़ु पढ़ियोसीं। सबक़ु पंजो शब क़दर, जंहिंजा जवाब तव्हां ॿुधाईंदव। सवाल नंबर पहिरियों आहे, क़ुर पाक खे अल्लाह ताला कहिड़ी राति में नाज़िल कयो? जवाब, क़ुर पाक खे अल्लाह ताला शब क़दर जी रात में नाज़िल कयो। शाबाश। सवाल नंबर ॿियो ॿुधाइजो, क़ुर पाक में शब क़दर लाइ कहिड़ो इर्शाद आहे? जवाब, क़ुर पाक में शब क़दर लाइ इर्शाद आहे त बेशक हिन क़ुर खे शब क़दर जी रात में नाज़िल थियो ऐं तोखे ए नबी कहिड़ी ख़बर त शब क़दर जी रात छा आहे? शब क़दर जी रात 1000 महीननि खां बहितर आहे। इन्हनि में फ़रिश्ता रो जिब्राईल पंहिंजे रब जे हुकुम सां लहनि था ऐं इहा राति सुबुह थियण ताईं सलामती वारी हूंदी आहे। शाबाश। सवाल नंबर टियों ॿुधायो बाबा, शब क़दर खे रमज़ान शरीफ़ जी कहिड़े ॾहाके में ॻोल्हणु घुरिजे? जवाब, शब क़दर रमज़ान महीने जी आख़िरी ॾहाके 21 रातनि में ॻोल्हणु घुरिजे। शाबाश। सवाल नंबर चौथों ॿुधायो, आम तौर मुसलमान शब क़दर रमज़ान महीने जी कहिड़ी तारीख़ ते मल्हाईंदा आहिनि? जवाब, आम तौर मुसलमान शब क़दर रमज़ान महीने जी 27 तारीख़ ते मल्हाईंदा आहिनि। शाबाश।